अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सभु ठीक ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु असां तव्हांजे लाइ हिकु नायाबु एल्बम खणी आया आहियूं 1992 में, जेको उस्ताद शमन अली मीराल साहब ॻायो हो, जंहिं एल्बम तमामु घणी मक़बूलियत माणी हुई। दोस्तों, हिन एल्बम जा सुपर हिट कलाम आहिनि ऐं तमामु घणो मशहूरु पंहिंजे वक़्त में हीअ एल्बम वियो हो। दोस्तों, हीअ एल्बम उस्ताद शमन अली मीराली साहब जो तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों, हिन महफ़िल जो 5 नंबर कलाम आहे, जंहिंजा बोल आहिनि तोसां आहे प्यार। दोस्तों, हिन कलाम जो शाइर आहे पीरल फ़क़ीर मीराली। दोस्तों, मां सम्झां थो त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि हिन एल्बम जा कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों, हीअ कलाम ॿुधूं था। तोसा आहे प्यारा ओ मुझो प्यार पको तेन एॾा ॾुखड़ा यारीअ में यको पेशकेश सिंधी म्यूज़िक स्टेशन। छोथा यार लिखो मीराली खामू जान ठा तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार, तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार। प्यार मुझो तो सांगा है प्यार, तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार। ओ दिल पर रखी न तू धार, ओ दिल पर रखी न तू धार। तो सांगा है ओ सोहना, तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार, तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार। तुझी ॾाढी सुठी आ, मोहब्बत तुझी यार मिठी आ, ओ मिठी आ तुझी गुफ्तार, ओ मिठी आ तुझी गुफ्तार। तो सांगा है ओ सोना, तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार, तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार। ओ दिल पर रखी न तू धार, दिल पर रखी न तू धार। तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार, तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार। नाम खुदा के कर न किनारा, आओ अंगण ते मुझे प्यारा। ओ सुहणन जा सरदार, ओ सुहणन जा सरदार। तो सांगा है प्यार मुझो, तो सांगा है प्यार, तो सांगा है प्यार थोड़ा, तो सांगा है प्यार। ओ दिल पर रखी न तू धार,
राकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। है प्यार मुझो तो सांगा है प्यार ओ दिल पर थी न तू धार दिल पर थी न तू धार तो सांगा है ओ प्यारा तो सांगा है ओ जानू तो सांगा है प्यार मुझो तो सांगा है प्यार तो सांगा है प्यार मुझो तो सांगा है प्यार तो सांगा है प्यार मुझो तो सांगा है प्यार तो सांगा दोस्तों मां सम्झां थो त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि हिन एल्बम जा कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु विझो।